ठट्टे खां रिपोर्ट कर रहा है अकबर दिलवानी। जानवरनि जी पालना खाते ठट्टे जे डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक ठट्टो डॉक्टर फयाज़ अहमद वगण जी निगरानी में संदसि टीम पारां ज़िले ठट्टे अंदर चौपाई माल खे वैक्सीन करे दवाऊं ॾियण समेत बीमार जानवरनि जे इलाज करण वारो अमल जारी आहे। उन सिलसिले में लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री ठट्टे जे डिप्टी डायरेक्टर डॉक्टर फयाज़ अहमद वगण ठट्टे में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पूरे ज़िले ठट्टे में संदन खाते पारां संदसि निगरानी में जोड़ियल जानवरनि जे डॉक्टरनि जूं टीमूं तोड़े मोबाइल गश्ती टीमूं चौपाई माल खे वैक्सीन करण वारो अमल जारी रखियो पियो वञे। हुन वक़्त ताईं वॾे तादाद में जानवरनि खे वैक्सीन करे बीमार जानवरनि जो इलाज करे खेनि मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं पियूं वञनि जीअं मालवंद माण्हू परेशानी खां बची सघनि। डॉक्टर फयाद अहमद वगण चयो त चौपाई माल में का बि ख़तरनाक बीमारी नाहे, अलबत्ता मौसम जी तब्दीली सबबि कुझु चौपाई माल बीमार थियो आहे जंहिंजो इलाज करण समेत चौपाई माल खे वैक्सीन कई वई आहे, जंहिं करे वैक्सीन बैदि चौपाई माल बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघंदो। भाॻियुनि खे बि घुर्जे त हू असांजी टीमुनि सां सहकार कनि जीअं हुन वैक्सीन वारे मुहिम खे पाए तकमील ताईं पहुचाए सघिजे।